एसटीपी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी सां मटियारी मीडिया हाउस जे वफ़द जी मुलाक़ात में सिंध जे सियासी सहाफ़ती सूरत हाल बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मटियारी मीडिया हाउस जे वफ़द में सीनियर सहाफ़ी रियाज़ अहमद चांडियो, शाहिद शम्स मेमन, जीएम बाबू ख़ासकेली, अब्दुल गफूर मल्ला ऐं वकील अहमद मेमन शामिल हुआ। मटियारी मीडिया हाउस जे वफ़द डॉक्टर कादिर मक्सी खे हिकु भेरो ॿीहर पार्टी चेयरमैन मुंतख़िब थियण ते मुबारकूं ॾिनियूं ऐं गुलनि जा हार पाराया। उन मौक़े ते एसटीपी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु हो त सिंध हिन वक़्तु आसिफ़ अली ज़रदारी वटि यरगुमाल बणियल आहे, जेको ॾींहुं राति सिंध खे कमाई मां पंहिंजा बप भरण में पूरो आहे। सिंध जे अवाम खे हाणे सॼण दुश्मन जी सुञाणप करणी पवंदी। डॉक्टर कादिर मक्सी जो वधीक चवणु हो त इमरान ख़ान जे ॿीहर 6 महीननि जी हुकूमत बदतरीन हुक्मरानी जो रिकॉर्ड क़ाइमु करे छॾियो आहे। पाकिस्तान जी तारीख़ में अहिड़ो ख़राबु हुक्मरानी कंहिं बि न कई आहे। हिकु सवाल जे जवाब में डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु हो त इमरान ख़ान जे मथां जंहिंजो शफ़क़त जो हथु आहे, अगरि उहो क़ाइमु रहियो त पोइ इमरान ख़ान 5 साल मुकमिल करे वेंदो, पर अगरि उहो शफ़क़त वारो हथु खजी वियो त पोइ मौजूदा हुक्मरान जा 5 साल पूरा करण में मुश्किल आहे। हुन जो चवणु हो त साबिक़ा चीफ जस्टिस साकिब निसार कई सिंध दुश्मन फ़ैसिला कया आहिनि। संदसि सभ खां वॾो दुश्मन फ़ैसिलो डैम बनाइण वारो ऐलान हो, जंहिंजो असां सख़्तु मज़म्मत कई। उन मौक़े ते मटियारी मीडिया हाउस जे वफ़द डॉक्टर कादिर मक्सी खे सहाफ़ती मसइलनि बाबति आगाही ॾिनी, जंहिं ते एसटीपी सरबराह सहाफ़ती संगत सां हर ॾुखिये वक़्तु ऐं हर जिदोजहद में संदन भरपूर मदद जो यकीन ॾियारियो। उन मौक़े ते एसटीपी जे वाइस चेयरमैन डॉक्टर हमीद मेमन, मरकज़ी अॻवान मोहम्मद अली अबड़ो, कादिर चना खुदा बख्श दरस, नुसरत हुसैन चना पिणु मौजूदु हुआ। कैमरा टीम सां गॾु अली फैज़ान ख़ासकेली, सोच टीवी, मटियारी।